ठुल में म्यूनिसिपल कमेटी जी नाइले सबब सॼो शहर बरसाती ऐं गटरनि जे गंदे पाणीअ हेठि अची वियो, जंहिं सबब शहरी लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे यासिर कंडराणी। जी बिल्कुल, ठुल में गुज़िरियल रात 1 घंटे जे बारिश बाद ठुल म्यूनिसिपल कमेटी के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाती पानी ऐं गडरनि जो गंदो पानी गली महलनि ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं करे हितां जा शहरी सख़्त परेशान आहिनि। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां ठुल जे तहलका अस्पताल वेझो टीचर्स कॉलोनी में। अवां ॾिसी सघो था, मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारींदो। अवां ॾिसी सघो था त 2 खां 3 फुट जेको आहे गंदो पानी जमा आहे। घर तल जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। हिन टीचर्स कॉलोनी मां जेको आहे सो बिरोही ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ कुझु घर धणी आहिनि, जेको आहे उहे हितां लॾ पलाण करे ॿियनि इलाइक़नि ॾे विया आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी जे लापरवाहीअ सबबि, बेध्यानीअ सबबि जेको गडरनि ऐं बरसाति जो गंदो पाणी आहे उहो असांजे घरनि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं करे असां जेको आहे हितां मजबूर थी करे लड़ पलाण करण ते मजबूर आहिनि। हिन तरफ़ जेको आहे तहलका अस्पताल ठुल आहे, मूं पंहिंजे कैमरामैन खे अव्हांखे ॾेखारींदो। तहलका अस्पताल ठुल जी हीअ हालत आहे जेको आहे सो हिते जेको आहे 2 खां 3 फुट गंदो पाणी जमा आहे, तंहिं करे हितां जेके ईंदड़ वेंदड़ मरीज़ आहिनि उहे जेको आहे गंदे पाणीअ मां जेके गुज़र करे पंहिंजो इलाजु करण ते मजबूर आहिनि। पर हितां म्यूनिसिपल कमेटी ठुल में करोड़नि जी बजट आहे, उहो बजट किथे पियो ख़र्च थिए, इन मामले जो जेको आहे हितां जे शहर मुतालबो कयो त फौरी तौर इन मामले जो नोटिस वठी करे जेको गंदो पाणी शहर जे अंदरि जमा आहे उनजे निकल करण जे लाइ के अहिड़ा क़दम खयां वञनि जीअं जा मुश्किलातूं जेके आहिनि उहे आसान थी सघनि। जी नाज़रीन, दौड़ शहर तोड़े भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात सबब हेठाहीं वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया आहिनि। शहरी इंतज़ामिया के पानी निकाल करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे हाकिम लुंड जी। हाकिम जी बिल्कुल, हींअर दौड़ वेझो मौजूदु आहियूं। दौड़ ऐं उन जा भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि, गुज़िरियल राति 12 खां 14 कलाक बरसाति पवण बाद हितां जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उहो पाणी हेठि आहिनि ऐं आबादगारनि जा जेके फसल आहिनि, ख़ासि करे फुटी वारे फसल खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। शहीद बेनज़ीराबाद में रेन एमरजेंसी जेका आहे उहा पिणु लागू आहे। बज़ाहिर असांखे इंतिज़ामिया पारां हिन इलाइक़े में को बि माण्हू नज़र न पियो अचे। हितां जा जेके सिमनाला आहिनि, कुझनि जी सफ़ाई न हुजण करे हिते जेको वहिकिरो वारो जेको अमल आहे या पाणी निकाली वारो अमल आहे उहो तमामु घटि आहे ऐं जेको पाणी ओवरफ्लो करे ॻोठनि ॾे पिणु रवानो थियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि ते जेको विज़िट कयोसीं, उते जेके कचा दीवार या जेके घर आहिनि ग़रीबनि जा उहे बि डही पट थी पिया आहिनि। उन्हनि बि असांखे अपील कई आहे त आला अमलदारनि ते इहा ॻाल्हि पहुचायो त असां पट ते वेठल आहियूं। गॾोगॾु हितां जेके आबादगार आहिनि तमामु घणो परेशान आहिनि, छो जो इंतिज़ामिया पारां को बि पाणी जे जेको निकाली वारो सिस्टम आहे या उन जे अमल खे पेरा न पियो कयो वञे। उन जे जेके हक़ में आहिनि या उन पाणी कढण जी सूरत हाल में को बि हिते इंतिज़ामिया न आहे पहुतो। गॾोगॾु इन्हनि अपील कई आहे त हीउ जेको पाणी जो वहिकिरो आहे या जेको ईंदड़ अगकथी कई आहे बरसाति जी, उन में घणे नुक़सान जो पिणु अंदेशो आहे। जी नाज़रीन, सॼे मुल्क जी थर पार्कर में भी पुलिस जे शहीदनि के भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एजाज़ बजीर। सॼे मुल्क में पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं आहिनि। थरपारकर ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी में एसएसपी ऑफिस में एसएसपी थरपारकर शबीर सेठार जी अॻुवाणी में रैली कढे उन शहीदनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते एसएसपी थरपारकर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 4 अगस्त जेको आहे शोधा पुलिस जे हवाले सां उनखे ख़राज तहसीन पेश करण जे हवाले सां मुक़ररु कयो वियो आहे ऐं तमामु हर साल इन में तक़रीबा थींदियूं आहिनि। हिन भेरे ख़ुशूसन आई सुन जनाब सर गुलाम नबी मेमन साहब ऐं DIG मीरपुर खां सर जावेद जसकारी साहब जिन जी ख़ुशूसी हिदायतुनि ते असां पंहिंजे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयोसीं। हिते पंहिंजो उनजे लाइ क़ुर ख़वानी उनजे मज़ार ते ऐं उनजे घर मां हींअर वञा पियो, उते उनखे सलामी पेश कई वेंदी ऐं गॾोगॾु हिकिड़ी शॉर्ट वॉक कई वई। त हीअ जेके शहीदनि जूं कुर्बानियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां असां ऐं जेको आहे पाकिस्तान जो पूरो जेको माशरो आहे उहो सुकून सां, जंहिंमें हिकु सिपाही खे वेंदे इंस्पेक्टर जनरल ताईं शहादत ॾिनियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सिपाही असांजे थरपारकर जो मोहम्मद सिद्दीक़ वठो जेको लंजू दाड़ियल सां मुक़ाबले में 2005 में शहीद थियो। इहो ॾिठो वञे त साॻी तरह असांजो IG जॾहिं हुयो सफ़त गयूर साहब, उन्हनि बि जाम शहादत नोश कयो। त बेतहाशा कुर्बानियूं आहिनि ऐं हिकु वॾी तारीख़ आहे पुलिस जे शोधा जी ऐं असां उन्हनि शहीदनि जे उन्हनि जे फैमिलियुनि उन्हनि जे पोरनि सां गॾु आहियूं ऐं असां वचन था कयूं त हिन पंहिंजो माशरे, हिन धरती, हिन मुल्क पाकिस्तान जी
ख़िदमत में हुनजी हिफ़ाज़त लाइ कंहिं बि क़ुर्बानी को कॾहिं बि हार न महसूसु कयो वेंदो। कैमरामैन अब्दुरऊफ़ बजीर सां गॾु एजाज़ बजीर, धरती टीवी न्यूज़, थरपारकर।